बिस्मिल्लाह। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी दोस्तों, मां हिमल सिंध डिजिटल स्टूडियो मोरो में हींअर मौजूदु आहियां ऐं अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे नए एल्बम रमज़ान शरीफ़ जी रिकॉर्डिंग थी। अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु मज़ो आयो ऐं अल्लाह हिन स्टूडियो खे ॾींहुं क़यामत ताईं शाद व आबाद कंदो। ऐं मूंखे हिन स्टूडियो ते अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु मज़ो आयो। हाणे मां पंहिंजनि भाइरनि सभिनी नातख़्वान भाइरनि खे ख़ुसूसन पंहिंजे हुसैनी फ़क़ीरनि खे इहा ई गुज़ारिश कंदुमि, हाणे तव्हांखे कराची या लाहौर वञण जी ज़रूरत न आहे, छो त अल्हम्दुलिल्लाह हिते असांजे पंहिंजे शहर मोरो में तमामु बहितरीनु रिकॉर्डिंग थी रही आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे तमामु बहितरीनु मज़ो अची चुको आहे। अल्हम्दुलिल्लाह अॼु सिंध जो बहितरीनु नात ख़ान आक़िब अली हुसैनी साहिबु असांजे स्टूडियो में मौजूदु आहे। साईं जन जूं मनक़बतूं ऐं नातूं रमज़ान जे हवाले सां एल्बम रिकॉर्डिंग थी वियो आहे ऐं इंशाअल्लाह ई कुझु ॾींहंनि में अव्हांखे यूट्यूब ते सिंध डिजिटल स्टूडियो इन ई चैनल ते अव्हांखे पूरो एल्बम मिलंदो, ॾिसी सघो था। ऐं साईं जन तमामु बहितरीनु महिनत कई आहे। साईं तव्हांखे कीअं मज़ो आयो असांजे स्टूडियो में? साईं अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु मज़ो आयो। ही अल्हम्दुलिल्लाह असांजी सिंध वारनि लाइ सहूलियत ई खोली आहे, जेके परेशान थींदा आहिनि ॿार, उन्हनि लाइ सहूलियत खोली आहे। इंशाअल्लाह हिकु दफ़ो अव्हां अचो, अव्हांखे